बाल्टी पुरानी मशीनियों पुराना नलका पुरानी फ्रिजों पुराना एयर कूलर लेमन प्लास्टिक खरीदो प्याला खरीदो प्याला लोटे पुराने बगल लोटे पुरानी बाल्टी प्लास्टिक लोग अगल टुटल खरीदो लोग अगल जल्दी जल्दी जेब भावता खरीदो बाबा कबाड़ वठंदो आहिनि चाचा। हाँ बाबा टोटल कबाड़ी वारो सामान वठंदा आहियूं। जेको बि पुराणो सामान आहे चाचा उहो सभु वठंदे? नओं सामान न वठंदो आहियां टोटल पुराणो सामान। मूं वटि बि हिकिड़ो कबाड़ में सामान पियो आहे उहो छा वठंदे तूं? ओ मसलो ई कोन्हे बाबा तूं खणी आ न। जेको बि पुराणो सामान आहे चाचा उहो सभु वठंदे? बाबा तो वटि सामान आहे कहिड़ो? चाचा किलो घणे वठंदे? 100 रुपया किलो। चाचा ॿियो त कुझु कोन्हे, 80 साल जो पोड़ो आहे कबाड़ में वठंदे?